फ़हमीदा शर जे मौत वारो मामलो नओं रुख इख्तियार करे वरितो। फ़हमीदा जो अॻूणो मुड़ुसु हाफ़िज़ रहीम बख़्श शर, फ़हमीदा जी माउ रुक़ैयत ऐं संदसि भेण रिहाना शर सिंधड़ी प्रेस क्लब पहुता, जिते फ़हमीदा जे अॻूणे मुड़ुसु हाफ़िज़ रहीम बख़्श शर ग़ुलाम क़ादिर शर मथां इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजो घरु ग़ुलाम क़ादिर जे करे बर्बाद थी वियो आहे। मुंहिंजी फ़हमीदा सां 2010 में शादी थी हुई। 9 साल गॾु हुयासीं। फ़हमीदा खे मूं तलाक ई नाहे ॾिनी। फ़हमीदा मुंहिंजे ज़ाल हुई। मुंहिंजी 2010 में शादी थी हुई। उन खां तक़रीबन 9 साल 9 साल मूंसां गॾु हुई। हिन साल रबी ज़ुल्क़ाद जे मतिलबु 7-8 तारीख़ ते आउं हैदराबाद शादी ते आयुमि। उतां ई शैतान ज़ालिम जेको आहे सो मुंहिंजी घरवारी खे भॼाए वठी वियो। होॾां ग़ुलाम क़ादिर शर जी दावा आहे त फ़हमीदा बेवा हुई, जंहिंजा 3 ॿार पिणु हुया। मुंहिंजो नालो ग़ुलाम क़ादिर शर आहे। फ़हमीदा जो जेको क़त्लु थियो आहे उहा मुंहिंजी घरवारी आहे। हिकु बेवा हुई, हुन जा 3 ॿार बि हुया। पहिरियां हिकु बेवा हुई, असां पंहिंजी रज़ामंदी सां निकाह कयो आहे। मूं हुन बेवा सां निकाह कयो आहे रज़ामंदी सां। रहीम बख़्श शर चयो त मुंहिंजी घरवारी फ़हमीदा जेका 5 महीननि जे हमल सां हुई, जंहिंजा 3 ॿार बि मौजूदु आहिनि, त उहा बेवा कीअं थी। जाहिल ज़ालिम हिनखे कहिड़ी ख़बर त बेवा छा थींदी आहे। बेवा उहा हूंदी आहे जंहिंजो मुड़ुसु मरी वञे। ऐं हेॾो सारो हटो कटो मुड़ुसु वेठो आहियां, कीअं ज़ालिम चए थो बेवा हुई? बेवा कोन हुई ऐं तलाक बि कोन ॾिनी हुई। अगरि तलाक ॾिनी हो तलाक नमूने ॾेखारे ज़ालिम इंसान कूड़ हणंदो पियो। दावा में कूड़ो आहे, शरीअ लिहाज़ सां बि कूड़ो आहे ऐं पाकिस्तान जे आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ कूड़ो आहे। निकाह जे मथां निकाह कयो आहे, तलाक ॾिनी कोन्हे, निकाह जे मथां निकाह कयो आहे। हिन दावा में कूड़ो आहे। 3 ॿार आहिनि अलाह जी तौफ़ीक़ सां। उहे अलहमदुलिल्लाह बसि मुंहिंजी परवरिश आहिनि ऐं उनखे पालियां पियो। उहो बार बार माउ खे यादि कनि था ऐं आला इदारनि खे गुज़ारिश कयां त हिन ज़ालिम शफ़ाक़ दरिंदे नुमा इंसान खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। अलहमदुलिल्लाह जी तौफ़ीक़ सां उहो हमल मुमऊं हुयो। उन मुंहिंजी घरवारी तक़रीबन 5 महीननि जी हामिला हुई ऐं उनजो मुसलसिल इलाज बि कराईंदो रहियुमि। ऐं हिन ज़ालिम इंसान जेको आहे उहो मुंहिंजो उन ॿार खे मतिलबु उन ॿार जो बि क़ातिल आहे। तव्हां ॿुधाए पियो न, ऐं घर वठी वियो हैदराबाद, ॿार छॾे करे घर आयो आहियां। अञा तलाक बि कोन थी त इज़त छाजी? तलाक तॾहिं थींदी जॾहिं इज़त थिए न। तलाक थी कोन त पोइ इज़त छाजी? फ़हमीदा जी माउ रुक़ैयत ॿुधायो त ग़ुलाम क़ादिर कूड़ो आहे। फ़हमीदा जो मुड़ुसु रहीम बख़्श शर आहे, जंहिंजा 3 ॿार पिणु आहिनि। हिन चयो त धीअ बि मुंहिंजी वई ऐं बचा बि मुंहिंजा गिरफ़्तार थिया आहिनि। हिन ॿुधायो त फ़हमीदा ख़ुदकुशी कई आहे। बाबा कूड़ो आहे, कूड़ो आहे। हिन जो मुड़ुसु रहीम बख़्श आहे, तंहिंखे 3 ॿार आहिनि। 4थों ॿार वञी उते हिन ग़ुलाम क़ादिर सां जो ज़ाया कयो आहे, ज़ाया करे गटर में छिलायो आहे। उन जो ज़ामिन थींदो न ग़ुलाम क़ादिर। ज़ुल्म कयो आहे असां सां ग़ुलाम क़ादिर बाबा। फ़हमीदा जी भेण रिहाना शर ॿुधायो त फ़हमीदा बिस्तरे ते ज़हर पी सुतल हुई, जंहिंजी बदबू अची रही हुई। असांखे अम्मा उथारे ॿुधायो त फ़हमीदा ख़ुदकुशी कई आहे, पर हाणे पुलिस असांखे तंग करे रही आहे ऐं ॻोठ वारनि जी ॿध छोड़ करे रही आहे। बिस्तरे में सुती पई, उतां असांखे अम्मी मुंहिंजी सॾ कया। मां उथी भॻसि, घोड़ा घोड़ा कई। मन बिस्तरे में को दवा पी आई, असांखे पोइ ख़बर पई बदबू पोइ आई। बाक़ी पंहिंजी ख़ासि ख़ुशी पी अथई, न को मुड़ुस मां ॾुख, न को असां माइटनि मां ॾुख, कोई हुनखे पुछतल कोन हो। रोज़ु पुलिस असांजा तॾहिं त माण्हू खयूं वञे, रोज़ु असां ते मथां ॻोठाणनि ते छापा पई हणे। इहो कहिड़ी अदालत आहे? असां सां इंसाफ़ु कयो। असांखे उहे ॻोठाणा आहिनि, असांजा भाइर ग़रीब मिसकीन आहिनि, उहे असांखे छॾाए ॾियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त फ़हमीदा जे मामले जी अणधुरी जांच कई वञे ऐं उन में मुलवस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणे नाहक़ खून लोढ़ण खां बचायो वञे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।